नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में वटरनरी शागर्दन पारां हाउस जॉब न मिलण खिलाफ शागर्दन शहजाद अली क़लहौड़ो, साजिद अली क़लहौड़ो, राशिद अली, हसनैन जमाली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ शागिर्दनि चयो त पंजाब समेत मुल्क जे ॿियनि सूबनि जे वटरनरी शागिर्दनि खे हाउस जॉब ॾिनी वञे थी, जंहिं करे हितां जे शागिर्दनि खे इनकम सां गॾु आख़िरी सॼो साल गवर्नमेंट ऐं प्राइवेट सेक्टर्स ते प्रैक्टिस सां गॾु उन्हनि खे रिसर्च जा मौक़ा पिणु फराहम कया वेंदा आहिनि। पर अफ़सोस आहे त सिंध जे यूनिवर्सिटीज़ में वटरनरी जूं डिग्रियूं कंदड़ शागिर्दनि खे हाउस जॉब नथी ॾिनी वञे, जंहिं जे करे वधीक सिख्या खां महरूम रहिजी वञनि था। शागिर्दनि खे हाउस जॉब न ॾियणु नाइंसाफ़ी आहे। हाउस जॉब न मिलण ऐं वटरनरी शागिर्दनि परेशानी जो शिकार थियनि था। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, लाइव स्टॉक खाते वज़ीर अब्दुल बारी पीताफ़ी समेत वसारनि खां मुतालबो करियूं था त पंजाब जे शागिर्दनि जीअं सिंध जे वटरनरी शागिर्दनि खे बि हाउस जॉब ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।